मुख़्तलिफ़ तालीम जे टॉपिक सां ऐं सिंधीअ में। सो जेकॾहिं तव्हां सम्झो था त हीअ जेके तालीम सां रिलेटेड शागिर्दनि सां, उस्तादनि सां, इदारनि सां, हेड ऑफ इंस्टीट्यूशन सां जेके आहिनि मुंहिंजूं ॻाल्हियूं या मुंहिंजूं क्लिप्स आहिनि, सम्झो था त तालीम जी बहितरीअ में त प्लीज़ एंड प्लीज़ सब्सक्राइब मी। आई एम वेटिंग फॉर योर सब्सक्रिप्शन। अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे त शागिर्दनि जूं डायरी जो फ़ाइदो कहिड़ो आहे ऐं उनजो हुजणु छो ज़रूरी आहे ऐं उन में छा छा करे सघिजे थो, छा न करे सघिजे थो, या डायरी जो असुलु मक़सदु छा आहे। हाणे स्टूडेंट्स डायरी जेका आहे इहा त सम्झणु घुरिजे 100% त स्टूडेंट शागिर्दनि जूं जेके डायरीज़ आहिनि, हाणे सरकारी स्कूलनि में डायरीज़ जो रवाजु न आहे, पर ओवरऑल प्राइवेट स्कूल्स जेके बि आहिनि सॼे पाकिस्तान में या सिंध में, उन्हनि में डायरीज़ ॿारनि सां आहिनि ई आहिनि बैग्स में ऐं उहे परचेज़ कनि था। असुलु मक़सदु डायरी जो इहो आहे त कम्युनिकेशन बिटवीन द 2 or 3 वेज़। हाणे केरु कम्युनिकेशन कंदो, उन में कहिड़ा कहिड़ा स्टेक होल्डर्स आहिनि जेके उन में कम्युनिकेट करे सघंदा। ॾिसो, कम्युनिकेशन टीचर जी तरफ़ां थींदी, क्लास टीचर हुजे, सब्जेक्ट टीचर हुजे, उहो कम्युनिकेट करे सघे थो कंहिंसां, हिकु त वालदेन उस्तादनि सां, वालदेन कोऑर्डिनेटर सां, वालदेन प्रिंसिपल सां, कुझु न कुझु डायरीज़ ते लिखी ॿार जे बारे परफॉर्मेंस जे प्रोग्रेस जे बारे में लिखी, या कहिड़ी क्यूरी आहे त तव्हां वालदेन उनखे गार्डियंस उनखे लिखी मोकिले सघनि था। टीचर, उहो क्लास टीचर हुजे त क्लास ओवरऑल क्लास में जेका ॿार जी परफॉर्मेंस आहे उहा बि जेका आहे उनखे मोकिले सघे थो। ऐं उनखे अलावा सब्जेक्ट टीचर बि पंहिंजे सब्जेक्ट जी परफॉर्मेंस प्रोग्रेस जो वालदेन खे इंटीमेशन ॾेई सघे थो। हेड टीचर कोऑर्डिनेटर्स खे का ऑब्जर्वेशन आहे, को मैसेज कम्युनिकेट करिणो आहे पेरेंट्स ताईं, वालदेन ताईं, त उहो बि डायरी खे यूज़ करे सघे थो। त इन में डायरीज़ खे क्लास टीचर, डायरी खे सब्जेक्ट टीचर, डायरी खे कोऑर्डिनेटर, डायरी खे प्रिंसिपल, हेड मास्टर, या वालदेन में पीउ या माउ या गार्डियन, इहो स्कूल इदारे ऐं घर जे विच में कम्युनिकेशन जेका आहे बिटवीन द 2, उहो इन में कई वेंदी आहे डायरी में। ऐं सरकारी इदारनि जे लाइ मां सॼी गवर्नमेंट खे गुज़ारिश कंदुसि, महिरबानी करे डायरीज़ इंट्रोड्यूस करायो त जीअं टीचर जेके आहिनि उहे ॿारनि जी फीडबैक ऑल अबाउट ॿार जी सॼी परफॉर्मेंस, शख्सियत, ओवरऑल बिहेवियर, एब्सेंटीज़, रेगुलरिटी, पंक्चुअलिटी, जेके बि शयूं उनजे बारे में रिपोर्ट थी सघे। असुलु मक़सदु इहो आहे डायरी जो त कम्युनिकेशन जेका आहे उहा फैमिली ऐं इदारे जे विच में थिए, त जंहिंमें असांखे ख़बर पइजी सघे ॿार जी परफॉर्मेंस ऐं प्रोग्रेस जे बारे में। हाणे परफॉर्मेंस ऐं प्रोग्रेस जे बारे में उन जा जेके बिहेवियर्स आहिनि ॿार जा, ॿार जी पार्टिसिपेशन आहे, ॿार जो जेको सो पढ़ाई जो आहे, पढ़ाई उन में कवरेज ऑफ द मटीरियल, उहे कापियुनि जो पूरो करणु, टेस्टुनि में मार्कूं, उन जा बिहेवियर्स, उन जा एटीट्यूड्स, उन जी परफॉर्मेंस, उन जी प्रोग्रेस, इन्हनि शयुनि ते लिखी सघे थो। पर हिते उस्ताद या जेको ॿियो अमलो आहे उनखे हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु नोट करणु घुरिजे, उनजो ख़्यालु बि कनि त महिरबानी करे जॾहिं बि तव्हां कम्युनिकेट कयो इन डायरीज़ जे थ्रू फैमिलीज़ सां, पेरेंट्स सां, वालदेन सां, त ऑकवर्ड रिमार्क्स घटि लिखो। छाकाणि जो ॿार फिज़िकल पनिशमेंट में, कार्पोरल पनिशमेंट में, अब्यूज़ लैंग्वेज में, या नेगेटिव रिमार्क्स जेके हूंदा आहिनि ॿार जी पर्सनैलिटी, ॿार जी परफॉर्मेंस प्रोग्रेस जे लाइ, जिते पॉइंट आउट कयो वेंदो आहे ऐं वीकनेसिस ॿार जूं शो कयूं वेंदियूं, त उते जेको आहे ॿारु थोरो लहराईंदो आहे। ॿार जी पर्सनैलिटी, ॿार जी स्किल्स डेवलपमेंट में, ॿार जो जेको कॉन्फिडेंस बिल्डिंग आहे उन में थोरो जेको आहे सो हचकिचाहट ईंदी आहे, ॿारु थोरो डिॼंदो आहे, ॿारु थोरो लहराईंदो आहे। के ॿार त डायरी जा पेज बि फाड़े छॾींदा आहिनि, त जीअं असांजे पेरेंट्स खे का परफॉर्मेंस प्रोग्रेस या ओवरऑल जेको ऑकवर्ड शयूं उनजी ख़बर न पए, त इहा हिकु सुठी ॻाल्हि न आहे। जेकॾहिं कंहिंखे बि का ऑकवर्ड ऑब्जर्वेशन ॾियणी आहे त महिरबानी करे उहो डायरी ते लिखी छॾियो त प्लीज़ विज़िट टुमारो, वालिद साहब, मदर, उहे अचनि ऐं उन सां पर्सनल वेही अकेला ॿार जे साम्हूं न ॿार जा जेके बिहेवियर्स एटीट्यूड्स आहिनि ऐं जेके नेगेटिविटीज़ आहिनि या जेके कमज़ोरियूं आहिनि उन्हनि खे तव्हां पर्सनल डिस्कस करे सघो था पेरेंट्स सां, पर अकेला ॿार जे साम्हूं का बि अहिड़ी नेगेटिव रिमार्क्स वग़ैरह इन रिटन फॉर्म, इन अदर वे कॾहिं बि न कयो। हाणे डायरी में असां छा ॾींदा आहियूं, मोस्टली सब्जेक्ट टीचर्स जेके आहिनि होमवर्क वग़ैरह उन में डेली बेसिस जो पीरियड जो जेको होमवर्क हूंदो आहे त तव्हां अॼु हे करे अचिजो, अॼु हे चैप्टर पढ़ी अचिजो। ऐं इन में होमवर्क में बि
कंप्रीहेंसिव होमवर्क ॾियो ॿारनि खे, इहा बि तव्हांजे लाइ टिप आहे उस्तादनि जे लाइ। त महिरबानी करे अहिड़ो हुनजो जंहिंमें रटाफिकेशन हुजे या रटो लॻाए अचनि या यादि करे अचनि। हा रीडिंग पैसेज हुजे, का क्लिप रिकमेंडेड कयो गूगल ते, को रीडिंग तव्हां करायो ॿारनि खे, या को MCQs टाइप हुनखे क्वेश्चन्स ॾियो, या कंप्रीहेंसिव को पेज ॾेई हुन ते सुवाल ठाहे तव्हां हुनखे ॾियो त भाउ हे तव्हां महिरबानी करे अचिजो, त हुन में हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त आहे त थींदो। त असुलु जेको ॿार जो आहे उहा जेका एजुकेशनल परफॉर्मेंस ऐं प्रोग्रेस आहे, ऐं ॿियो उनजा जेके बिहेवियर्स एटीट्यूड्स आहिनि उहे इन में डायरी में जेको आहे कमु ईंदा। होमवर्क वग़ैरह थींदो, रिमार्क्स में तव्हांखे मां ॿुधायो त रिमार्क्स ऑकवर्ड कॾहिं बि न, पोइ उहो HM हुजे, उहो प्रिंसिपल हुजे, उहो सब्जेक्ट टीचर हुजे, उहो क्लास टीचर हुजे, ऑकवर्ड ॿार जी पर्सनैलिटी खे डैमेज कंदड़ कंहिं बि क़िस्म जो सेंटेंस, कंहिं ॾिसो कंहिं टीचर लिखंदा आहिनि तव्हांजो ॿारु जेको आहे उहो मैथ में कमज़ोर आहे। हाणे इहो लिखण जो मक़सदु इहो आहे त ॿारु बि फील कंदो त मां कमज़ोर आहियां, उनखे रहंदो हेजिटेशन्स थींदियूं, रहंदो डप में अची वेंदो, ऐं उनजी पर्सनैलिटी खे ॾिसो। हिन जो लिखण जो मक़सदु इहो आहे त मां मैथ टीचर तव्हांखे लिखी थो मोकिलियां त तव्हांजो ॿारु मैथ नथो सही नमूने सां पढ़े या हुन में परफॉर्मेंस बहितर न थींदो। मैथ जो टीचर फर्स्ट रेस्पॉन्सिबिलिटी आहे सब्जेक्ट टीचर, त उहो मैथ पढ़ाए। हाणे तव्हांजो वालदेन खे लिखंदो त मैथ हिनखे नथी अचे त पोइ वालदेन छा लिखनि? उनजे करे अहिड़े क़िस्म जा रिमार्क्स कॾहिं बि न ॾियो डायरीअ में, जंहिंमें ॿार जी त साइंस में कमज़ोर आहे, अंग्रेजी में कमज़ोर आहे, मैथ में कमज़ोर आहे, इस्लामियात में कमज़ोर आहे। इहे शयूं जेके आहिनि उहे टीचर जो पोल थियूं खोलनि, उनजे करे महिरबानी करे अहिड़े क़िस्म जा रिमार्क्स न ॾियो। ॿियो उनखां पोइ ॾिसो त फीडबैक कहिड़ी आहे। पेरेंट्स जेके तव्हां इंस्ट्रक्शन ॾिना आहिनि, सब्जेक्ट टीचर ॾिना आहिनि, क्लास टीचर ॾिना आहिनि, कोऑर्डिनेटर्स ॾिना आहिनि, VP ॾिना आहिनि या प्रिंसिपल ॾिना आहिनि, छा पेरेंट्स डायरीज़ ॾिसनि था? पेरेंट्स जे लाइ बि इहो ज़रूरी आहे, हिकिड़ी टिप आहे इहा त पेरेंट्स महिरबानी करे जॾहिं बि ॿार स्कूल में मोटी अचनि त ॿियो कुझु बि नथा करे सघो, तव्हां हुनखे ट्यूशन लॻाए ॾिनी आहे, तव्हां ॿिया टीचर अरेंज कया आहिनि, तव्हां वटि टाइम न आहे, तव्हां पढ़ाए नथा सघो, मदर अनएजुकेटेड आहे या मदर वटि बि टाइम न आहे, जे तव्हां हुनखे अरेंज करे ॾिना आहिनि टीचर्स, महिरबानी करे तव्हां उन्हनि शयुनि जी जेको आहे इहा हिकिड़ी आहे त भाउ हुनजी फीडबैक जेका आहे बहितर हुजणु घुरिजे। ऐं तव्हां डायरीज़ ॾिसी उन में उन्हनि जो कमु ॾिसो त कहिड़ो कहिड़ो अॼु मिलियो आहे, छा ॿारनि जो पूरो कयो आहे, न कयो आहे, इहो हिकिड़ो चेक आहे पेरेंट्स जो। पेरेंट्स भली इन्वॉल्व न आहिनि एजुकेशन में, उनखे का बि ख़बर न आहे, पर रुॻो डायरी खोले तव्हां ॾिसंदो ॿार मैथ में कहिड़ो कमु आहे कयो अथई, साइंस में कहिड़ो कमु आहे कयो अथई, इंग्लिश में कहिड़ो कमु आहे कयो अथई, सिंधीअ में कहिड़ो कमु आहे कयो अथई। पर जेकॾहिं इहा चेक हूंदी त बि ॿारु हिकिड़ो चेक में हूंदो, ऐं ॿार खे जॾहिं चेक कयो वेंदो घर में त उहो ॿारु कॉन्शियस थींदो त मूंखां स्कूल में बि पुछणो आहे, मूंखां घर में बि पुछणो आहे, त उहे जेके कम मिलियल आहिनि उहे टाइम जे अंदरि करे वठंदो। उन खां पोइ इन में टाइम छा हूंदो आहे डायरीअ में? ॿारनि जा टाइम टेबल थियल हूंदा आहिनि, हफ़्ते जो हुन में सब्जेक्ट मेंशन थियल हूंदा आहिनि, डेली होमवर्क हूंदो आहे, टीचर ऐं स्टूडेंट्स या टीचर सभिनी जेके इंतिज़ामिया आहे उहे इंस्ट्रक्शन्स ॾींदा आहिनि, गार्डियन हुन में बैक कंदा आहिनि, ऐं जॾहिं गार्डियन बैक कनि इंस्ट्रक्शन ॾियनि या को अहिड़ी क़िस्म जी का ॻाल्हि मोकिलिनि त उन ते बि प्रिंसिपल हेडमास्टर कोऑर्डिनेटर वेही ऐं उनखे जेको आहे सही नमूने सां ॾिसनि त जीअं बहितर थी सघे। त डायरी सरकारी स्कूलनि में हुजणु बि ज़रूरी आहे। हाणे नओं जदीद दौर आहे त मां सभिनी चवां थो सरकार सिंध जे तालीम खाते जे वज़ीर खे, सेक्रेटरी खे, त महिरबानी करे अहिड़ो ब्रांड कयो, अहिड़ी लॉन्च कयो त नई सेशन में डायरीज़ अची वञनि, त जीअं टू वे कम्युनिकेशन बिटवीन द स्कूल एंड फैमिली आर होम इहो हिकिड़ो थी सघे। इन में खोड़ सारो फ़ाइदो आहे ॿारनि जो, ॿार ते चेक आहे, ॿार टाइम लाइन जे अंदरि कमु कंदा, ऐं जेके ऑब्ज़र्वेशन हिक ॿिए जी तरफ़ वेंदियूं पियूं उन ते बि काफ़ी जेको आहे उन ते कमु थींदो। त लिहाज़ा डायरीज़ ऐं कॉपीज़ रेगुलर बेसिस ते सभु जेके आहिनि से स्टेक होल्डर चेक कनि त इन में बहितरी थी सघे थी। सो इहो अॼु जो डायरी जो। सो मां तव्हांखे जेकॾहिं तव्हां सम्झो था त इहे मुंहिंजूं क्लिप्स जेके आहिनि से उहे तालीम जे लाइ बहितर आहिनि त प्लीज़ सब्सक्राइब। Thank you very much. God bless you.